Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. सेनेट चूंडूं कानून बदिरां आइन जे आर्टिकल 226 तहत थींदियूं। सेनेट चूंडूं ओपन बैलेट ज़रिए नथियूं कराए सघजनि। वोट सदाईं लाइ ॻुझो नथो रही सघे। सुप्रीम कोर्ट सेनेट चूंडुनि बाबति सदारती रेफरेंस ते महफ़ूज़ कयल राय ॾेई छॾी। अदालत पंहिंजी राय में चयो आहे त इलेक्शन कमीशन सेनेट चूंडूं शफ़ाफ़ बणाइण लाइ समूरा क़दम खणी सघे थी। इहो तइ करणु इलेक्शन कमीशन जो कमु आहे त वोट जी सीक्रेसी केतिरी हद ताईं हुजणु घुरिजे। इलेक्शन कमीशन सेनेट चूंडुनि में करप्शन जे ख़ात्मे लाइ टेक्नोलॉजीअ जो इस्तेमालु करे सघे थी। इन लाइ समूरा इदारा इलेक्शन कमीशन सां सहकार जा पाबंद आहिनि। सुप्रीम कोर्ट 4-1 जे तनासुब सां सदारती रेफरेंस ते राय ॾिनी। जस्टिस यहया आफरीदी तरफ़ां राय सां इख़्तिलाफ़ कयो वियो। सुप्रीम कोर्ट सेनेट चूंडुनि में बैलेट पेपर सुञाणप जोॻो हुजण जो चई छॾियो। अल्लाह ताला जा करम आहिनि, जेको चाहियोसीं उहो ई मिली वियो। अटॉर्नी जनरल ख़ालिद जावेद जो सेनेट चूंडुनि बाबति सुप्रीम कोर्ट जी राय ते रद्द अमल। अटॉर्नी जनरल चयो आहे त हाणे इलेक्शन कमीशन जी ज़िम्मेवारी आहे त वोट खे सुञाणप जोॻो बणाइण लाइ बार कोड या सीरियल नंबर लॻाए। सुप्रीम कोर्ट जी इहा राय अहमियत वारी आहे त बैलेट पेपर जी सीक्रेसी हथ में नथी रही सघे। हमारे पाकिस्तान तहरीक इंसाफ के कुछ MPAs के साथ पीपल्स पार्टी और नेशनल पार्टी के कुछ लोगों ने राब्ता करने की कोशिश की है, पैसों की ऑफर्स देने की कोशिश की है। बहुत जल्द पार्टी क़यादत के साथ मशवरे के बाद हम आपके सामने वो सबूत और वो हक़ाइक़ लेकर आएंगे कि कैसे अपोजिशन जमातें जो है वो मुंतखब नुमाइंदगान को मुख्तलिफ हीलों और हरबों से ख़रीदने की कोशिश कर रहे हैं। वफ़ाक़ी सरकार सेनेट चूंडुनि में बैलेट पेपर्स खे सुञाणप जोॻो बणाइण लाइ इलेक्शन कमीशन सां राब्तो करण जो ऐलान करे छॾियो। सुषमा वारे वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त इलेक्शन कमीशन अदालती फ़ैसिले जी रोशनीअ में टेक्नोलॉजी इस्तेमालु करे त जीअं वोट ॻुझो न रही सघे। सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो तारीख़ी आहे। हुकूमत तरफ़ां सेनेट चूंडुनि बाबति सुप्रीम कोर्ट खां राय वठण वारो फ़ैसिलो सही हो। अॻूणे सदर आसिफ ज़रदारी ऐं वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जी नाअहलीअ बाबति केसिस में क़ौमी असम्बलीअ जे स्पीकर ऐं सेनेट चेयरमैन खां राय तलब। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अतहर मिनल्ला राय तलब कई आहे त छा पार्लियामेंट में अहिड़ा केसिस हल करण लाइ को फोरम मौजूदु नाहे। जेकॾहिं फोरम मौजूदु नाहे त छा का स्टैंडिंग कमेटी जोड़े सघिजे थी। पार्लियामेंट जो कमु हो त अहिड़ा मामला अदालतुनि में न अचनि। अहिड़ा सियासी केसिस अदालतुनि में अचण जो नुक़सानु अदलिया खे ई थींदो आहे। जंहिं पार्टी ख़िलाफ़ फ़ैसिलो अचे थो उहा अदलिया ख़िलाफ़ मुहिम हलाए थी। चीफ जस्टिस सवाल कयो त चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ अहिड़ियूं दरख़्वास्तूं ॿुधण जो अदालतुनि वटि केतिरो इख़्तियार आहे। असां हिक वज़ीर खे नाअहल करार ॾिनो, इहो सुप्रीम कोर्ट मां बहाल थी वियो। जेकॾहिं पार्लियामेंट चूंडियल नुमाइंदनि जे एहतिसाब जो निज़ाम क़ाइमु करे त मामिलो ई हल थी सघे थो। सिंध हाई कोर्ट पीपल्स पार्टी जी सेनेट उम्मीदवार पलवशा ख़ान ख़िलाफ़ दरख़्वास्त रद्द कंदे खेस सेनेट चूंडुनि में हिसो वठण लाइ अहल करार ॾेई छॾियो। केस जी ॿुधणीअ दौरान दरख़्वास्त गुज़ार जे वकील मौक़िफ़ इख़्तियार कयो त पलवशा ख़ान नामज़दगी काग़ज़नि में मिल्कियतूं पंजाब में ज़ाहिर कयूं आहिनि। गैर क़ानूनी तौर संदसि वोट पंजाब मां सिंध मुंतक़िल थियो। अदालत रिमार्क्स ॾिना त जेकॾहिं वोट पंजाब मां सिंध मुंतक़िल थियो त उन में क़ानून जी कहिड़ी भञकड़ी आहे।
नवाब शाह में उस्ताद पारां शादी जो ॾटो ॾेई ॿिए हंधि शादी करण तां दिल बर्दाश्ता थी आपघात कंदड़ शागिर्दाणी नाहिद महर जी आलिन अखियुनि सां तदफीन। गुज़र ॾींहुं शादी तक़रीब दौरान नारी नाहिद महर पंहिंजे उस्ताद नियाज़ महर ख़िलाफ़ धायो हो। पुलिस नारी खे तहफ़ुज़ ॾियण लाइ के बि क़दम न खयां। वाक़े बाद इलाइक़े में सोग जी लहर छायल। पुलिस मामिलो लह मिटी करण लाइ वाक़े जो केस दाख़िल न कयो। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत बग़ावत केस में पुलिस जो चालान मंज़ूर कंदे मंज़ूर पश्तैन ऐं मोहसिन जावेद खे रूपोश करार ॾेई छॾियो। ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट्स जारी। पुलिस चालान में ॼाणायो त बग़ावत केस में अली वज़ीर समेत वधीक 5 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। अली वज़ीर ऐं ॿियनि ख़िलाफ़ सोहराब ॻोठ थाणे ते बग़ावत जो केस दाख़िल थियल आहे। सिंध हाई कोर्ट नैब इंक्वायरी में जेल्स वारे सूबाई सलाहकार एजाज़ जखरानी खे 15 मार्च ताईं गिरफ़्तार न करण जो हुकुम ॾेई छॾियो। केस जी ॿुधणीअ दौरान नैब प्रोसिक्यूटर अदालत खे ॿुधायो त एजाज़ जखरानी ख़िलाफ़ एजुकेशन वर्क सर्विस में करप्शन जी जांच जारी आहे। एजाज़ जखरानी जे वकील चयो त नैब संदसि मुवक्किल खे तलबी जा नोटिस बि जारी न कया। अदालत एजाज़ जखरानी जी हिफ़ाज़ती ज़मानत में 15 मार्च ताईं वाध कंदे नैब खे गिरफ़्तारी करण खां रोके छॾियो। सिंध हाई कोर्ट सखर कणक जी स्मगलिंग केस में 3 फूड इंस्पेक्टर समेत 4 जवाबदारनि जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। फूड इंस्पेक्टर हफ़ीज़ जोयो, फ़हीम अज़हर ॾहर, सरदार बख्श ऐं छल्लूराम खे आज़ाद करण जो हुकुम। जवाबदार कणक स्मगलिंग केस में जेल काटे रहिया हुआ। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोड हादसनि में 2 ॼणा अजल जो शिकार थी विया। लाड़कानो खैरपुर रोड ते ॼाञनि जी डाटसन कल्टी थियण सबबि औरतुनि ऐं ॿारनि समेत 20 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ॻणितीअ जोगी हालत में चांडका अस्पताल मुंतकिल। राधड़ भरिसां मोटरसाइकिल ऐं गॾह गाॾे में टक्कर थियण जे नतीजे में नौजवान फिदा हुसैन जिस्काणी फौत थी वियो। पीर वसण भरिसां कार जे टक्कर में वाटहरू माल जो वापारी मोहम्मद मुराद दस्ती अजल जो शिकार। सिंध हाई कोर्ट सखर में 2 पुलिस एहलकार ज़मानत रद्द थियण ते गिरफ़्तार। अदालत क़त्ल केस में 2 पुलिस एहलकारनि अनवर जतोई ऐं अली रज़ा जी ज़मानत रद्द कंदे खेनि गिरफ़्तार करण जो हुकुम ॾिनो। पुलिस जो चवणु आहे त 2 एहलकारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। खेनि जेल मुंतकिल कयो वेंदो। मेहर पुलिस जो कारनामो ॾोहारी ॼाणाए हाफराए कयल नौजवान जो क्रिमिनल रिकॉर्ड न हुअण जो इंकिशाफ। 2 टंगुनि खां माज़ूर बणियल ॻोठ सतार ॾिनो माछी नौजवान सदाम मल्लाह लाड़काणो जी अस्पताल मुंतकिल। ज़ख़्मी नौजवान इल्ज़ाम हयो त पुलिस खेसि 10 ॾींहं अॻु गिरफ़्तार कयो। गुज़र राति टंगुनि में गोलियूं हयूं वियूं। मूं मथां को बि केस दाख़िल नाहे थियल। पुलिस जो चवणु आहे त मुक़ाबले में ज़ख़्मी थियल नौजवान जो क्रिमिनल रिकॉर्ड चेक कयो पियो वञे। मीरपुर ख़ास भरिसां ॿेर पटण दौरान वण तां किरण सबबि ॻोठाणो हयाती विञाए वेठो। दरगाह रोली फ़कीर में ॿेर जे वण तां किरी ज़ख़्मी थियल 40 सालनि जे आचर महर अस्पताल में दम ॾेई छॾियो। वारसनि पारां अस्पताल इंतज़ामिया ते लापरवाही जो इल्ज़ाम।